अचो मैडम अचो एक्सक्यूज मी अचो अचो प्लीज 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 अचो अचो रूम जल्दी प्लीज अचो 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 जल्दी सुठो आहे न फर्स्ट क्लास एक्सक्यूज मी एक मिनट मैडम हेलो हां बिस्तर में पया कीअं वो तो गेस्ट अची यार हलो बार सफाई कर तव्हांजी ही केर माण्हू आहे हिते ही स्टाफ जो माण्हू आहे ही हल सफाई कर हल व्हाट डू यू मीन स्टाफ जो माण्हू हिते कमरे में सुतो पियो आहे, असां हिन कमरे में रहंदासीं मैडम साहब 5 मिनट में सफाई थी बेहतरीन रूम है तव्हां ॾिसो रूम के पूरे ॾिसो बेहतरीन रूम आहे क्लासिकल रूम आहे वीआईपी रूम आहे तव्हां जरा पाण सिलेक्ट कयो तव्हां हिन रूम में रहो जहिड़ा तव्हां ख़ूबसूरत आहियो अहिड़ो ई रूम आहे प्लीज ओ सफाई वफाई कराए नांग बचो ही कराया तो कुछ नांग ते बचो मैडम साड़ में चाहिए अजी माने ना तो मैं नाम करने से भाई पेरो दफा को नाम नाम ही ला चाहिए मैडम चलो ताने गाली मां हाणे 5 मिनट सफाई करगा हे ॾिसो सफाई में त का गाली कोने कान हे 5 मिनट में थी वेंदो ही ॾिसो हे क्यों से सफाई टाइम न जी हिते असां रहंदासीं हे तयार थियो हे ॾिसो ही हिते मिस्टर तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कयो असांखे रूम वीआईपी खपे मैडम तव्हां घबरायो न बिल्कुलु तव्हांखे बिल्कुलु वीआईपी रूम मिलंदो हे हिते अची आहे प्लीज़ मूंखे मैडम तव्हां हितां पंहिंजो बैग ॾियो हिते तव्हां ॿिन्ही जे लाइ ही बहितरीन बेड बहितरीन रूम एसी लॻल आहे ॾिसो मथे हितां ॿिन्ही जे लाइ ठीकु आहे नज़र अचे थो तव्हां ॿई हिते रहंदव ठीकु आहे ओके वीआईपी रूम ठीकु आहे पर हे काथे वेंदो असांजो भाउ इहो बि हिन कमरे में रहंदो मैं इते रहंदा न न न न तव्हां छा चयो तव्हांजो छा थिए हे मुंहिंजो ब्रदर आहे नंढो सॉरी मैडम मां तव्हांखे हिन रूम में नथो रहाए सघां छो छा मतिलब नथो रहे सघां छो इन लाइ जो तव्हांजो क्लाइमेक्स नथो थिए तव्हांजे सीन जो क्लाइमेक्स नथो असां थिए चई जो तव्हां एतिरा ख़ूबसूरत सुहिणा ऐं तव्हांजो भाउ ताज़ी कुते कुछ ना जे मुखे व्हाई माइंड योर लैंग्वेज ताज़ी मिस्टर ताज़ी ये होते होते उते उते छा जी। मुंहिंजे भाउ राणो लॻो पियो आहे तूं मुंहिंजे भाउ खे अहिड़ी ॻाल्हि छो थो चए मकान है तो बात गाड़ी तो दे खामोश प्लीज प्लीज मां इज़त कयां थो सही तव्हांजी खामोश मैडम दरअसल मसलो असांजी जेको होटल जो स्टैंडर्ड आहे न असांजे हिन रेस्टोरेंट जो स्टैंडर्ड आहे स्टैंडर्ड इहो आहे त असां हिते वीआईपी माण्हू रहंदा हिन जी लेवल हिन जी ड्रेसिंग जो कलर इहो इजाज़त नथो ॾिए त हीअ वीआईपी रूम में रहे तव्हां ॿई रही सघो था तव्हां ई कजो कलाक हिकिड़ी हिन रूम ते हुजे पंहिंजे बेड ते कलाक हिकिड़ी हिन बेड ते हुजे तव्हांखे ज़रूरत हुजे त मुंहिंजो नंबर लिखी छॾियो या तव्हांखे फ़ोन कई अथव रुगो 0 ऐं 1 मिलाईंदो मां अची वेंदुसि हिनखे मां पाणे बंदोबस्तु करे छॾियो आहे पलाल विछाए ने मैं इते रहंदा हा हिते कीअं रहंदी बाबा हिते जरासीम न रहंदा हिते जरासीम न रहंदा मैडम हा मतिलब जरासीम तव्हां मुंहिंजे भाउ खे असर करे आया मैडम ही ॾिसो ही ड्रेसिंग आहे छा आहे हिते ॿार क्रिकेट खेॾे थो हुनजो बाल खणी आयो आहे ने मुझा ही नथो रही सघे हिन रूम में तव्हां हिन रूम में रहो जेकॾहिं हिनखे रहाईंदव त पोइ न था हूं बस सबे खणो पंहिंजा सामान खणो पंहिंजो सामान खणो ओहो असांखे बि तव्हांजे रूम में न रहणो बसि मैडम हाणे तय थी बसि तव्हां रहो तव्हां हिन रूम में रहो मां भी रहंदो मैडम तव्हां हिन रूम में रही सघो था एक्सक्यूज़ मी जो तव्हां हिन रूम में रही सघो था मां भी रहंदो हिन जे लाइ वीआईपी कमरो आहे जंहिंमें सिर्फ़ु 3 कुता आहिनि चोथों ही हूंदो बसि डॉग इंग्लिश में डॉगनि जो रूम आहे तव्हां हिते हाँ ॾिसो मैडम तव्हां केॾा सुहिणा आहियो मैडम केॾी सुहिणी आहे तव्हांजो भाउ ना जता जाई मतिलबु ख़ूबसूरत आहियो तव्हांजो भाउ एतिरो किनो हे असांजो भाउ आहे मिले नथो त भाउ रूम में हिकिड़ो मर्द तव्हां सां नथो रही सघे छो जो मिले ई नथो शकल नथी मिले हे ॾिसो मुंहिंजी शकल तव्हां सां मिले थी मां तव्हांजो भाउ थी ओने सघां मतिलब तव्हांखे असां रूम में रखो मिसाल हिकिड़ो माण्हू खे ॿुधाइजे त हीउ भाउ आहे त मां थी सघां थो हीउ कहिड़े एंगल में तव्हांखे भाउ थो ने लॻे ले करो छेला हलो जेकॾहिं इहो तव्हांजो भाउ आहे त पोइ तव्हांजे ख़ानदान ते बि शक आहे मूंखे ओ हेलो हा छा छा जी मतिलबु इहो आहे त तव्हां हिननि सां मिलो ई नथा हे शकूं आहिनि हे कन ॾिसो हे शकल ॾिसो ही कपिड़ा ॾिसो तव्हांजी ड्रेसिंग ॾिसो तव्हांखे नाइटियूं हे फाइटियूं हे छा आहे न था हूं बस हलो हा हलो हलो बस असां न रहणो प्लीज हेलो, सामान मां दे। गिराया थो पाणी मैं जाने मैं जा को ऐसे कहते मैडम हैं बाबा में
प्यार में ये प्यार में मत। जी मां बाना तो खेराया तो प्लीज प्लीज तो खेराया तो हेरी समझण जी कोशिश करना तो के मराया तो उते को मां कुते लाइ भत पचाया वो भी तो खाराईंदुसि बिस्कुट कुते वाला दुबई मां आया वो भी तो खाराईंदुसि बस तो खुश थी बाक़ी छा हाँ ठीक है कंध में सूरा हाँ न खाई न मां न खाईंदम अरे अरे ये क्या फजीलत है। चले मुझे भाग से ले पैसा के पाने रहो ना। माने मार दूं न मार दूं न हे हुंदो ऐना तक अड़ी कंदो थी बस बात सामान करो ना प्लीज कोई सामान कर दो माने असा के थारो तांजे रूम प्लीज तारा दो न तो मैं मार दूं जबरदस्ती अच्छा इन रूम में तारा दो इन्हें के मार दूं ना तमा मैं पुलिस के फोन कर हम जो भली हेलो हेलो प्लीज चरण जी हॉस्पिटल या ये होटल प्लीज त्याची वजह मुझे भागे मारी छड़ी तो प्लीज। दोस्तों जेकर तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दबायो महिरबानी।